अस्सलामुअलैकुम दोस्तों, नूरी जाम तमाची जी मोहब्बत ऐं आजिज़ी जी कहानी खणी तव्हांजी ख़िदमत में हिकु चकर ॿीहर असां हाज़िर थिया आहियूं। त अचो पोइ वीडियो खे कयूं शुरू। वीडियो खे आख़िर ताईं ॿुधिजो, तव्हांखे मज़ो ईंदो। क़दीम सिंध में किंजर ढंढ किनारे मच्छी मारींदड़नि जो हिकु ॻोठु हूंदो हो। उन ॻोठ में हिकु सादी नेकदिल ऐं हसीन छोकिरी रहंदी हुई, जंहिंजो नालो नूरी हो। नूरी गरूर खां पाक, नरम मिज़ाज ऐं महिनती हुई। हू रोज़ु पंहिंजे भेनरुनि सां गॾु ढंढ मां मच्छी मारींदी हुई। उन ज़माने में जाम तमाची सिंध जो हुक्मरान हो। हिकु ॾींहुं हू शिकार लाइ किंजर ढंढ वटि आयो। जॾहिं हिन नूरी खे ॾिठो त संदसि सादगी, हया ऐं नेकी खां ॾाढो मुतासिर थियो। नूरी जे हुस्न खां वधीक संदसि आजिज़ी जाम तमाची जो दिलि खटे वरितो। जाम तमाची नूरी सां शादी कई ऐं खेसि महल में आंदो। नूरी महल में रहंदे बि पंहिंजी सादगी न छॾी। हू हमेशह ग़रीबनि सां मोहबत कंदी, नौकरनि सां इज़त सां पेश ईंदी ऐं पाण खे ॿियनि राणियुनि खां वॾो न सम्झंदी हुई। ॿियूं राणियूं महल जे ठठ ठांगनि में ऐं शान शौक़त ते फ़ख़्रु कंदियूं हुयूं, पर नूरी हमेशह आजिज़ी इख़्तियार कंदी हुई। जाम तमाची नूरी जे इन्ही नेक ख़िसलत खां वधीक मुतासिर थींदो वियो ऐं खेसि सभिनी खां वधीक इज़त ॾींदो हो। नूरी हमेशह पंहिंजी असल खे न विसारियो। हू चवंदी हुई त इज़त दौलत या हुस्न सां न, पर सुठे इख़लास सां मिलंदी आहे। वफ़ात खां पोइ नूरी जी वसियत मूजिबि खेसि किंजर ढंढ जे किनारे दफ़न कयो वियो। अॼु बि माण्हू नूरी खे सादगी, मोहबत ऐं आजिज़ी जी अलामत तौरु यादि कनि था। तो दोस्तों, ही हुई हिकिड़ी नंढड़ी कहाणी नूरी जाम तमाची जी। उम्मीद कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक, शेयर ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो।